अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तो सब खैर खैरियत सां हूंदो। दोस्तों असां इन वक्त नेशनल हाईवे खैबर ते आहियूं। असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया त हिते जेके ओवरटेक गाॾियुनि जे करे तमामु वॾो मसइलो थो थिए ऐं रोड बंदि थी थो वञे। तव्हां हींअर पाण ॾिसो त केतिरियूं गाॾियूं जाम थी वियूं आहिनि ऐं इन में रोड हादसा थियनि था ऐं एक्सीडेंट थियनि था ऐं तमामु ॾिसो वॾी हिकिड़ी कतार गाॾियुनि जी लॻी वई आहे। असांजी मोटरवे पुलिस अलाए किथे आहे, ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ओवरटेक जे करे रोड सॼो ब्लॉक थी थो वञे ऐं ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे तमामु घणी ॾुखियाई पेश थी अचे। असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। असां नेशनल हाईवे जे जेके अमलदार आहिनि, ऑफिसर आहिनि, उनखे असीं हीअ नॉलेज में ॻाल्हायूं था त हीअ मोटरवे पाकिस्तान जेका आहे उनखे पाबंद बनायो वञे त जीअं हीअ ओवरटेक जेका थिए थी। हाणे हीअ असांजे खैबर शहर जी हालत आहे। टे गाॾियूं चार गाॾियूं गॾु पियूं अचनि। ॾिसो हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त हिन मां रोड हादसा एक्सीडेंट हिते हिकिड़ो रोज़ जो हिकिड़ो महमूल ठही वियो आहे। हाणे हिन पोज़ीशन में गाॾियूं हितां खैबर खां क्रॉस कंदियूं त तव्हां अंदाज़ो लॻाए मंज़िल ते पंहिंजे ते कॾहिं पहुचंदियूं। सो हीअ असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। असांजे खैबर में ओवरटेक जजी आहे, उन जे करे रोड हादसा थियनि था ऐं ईंदड़ वेंदड़ ऐं हिते शहर जे माण्हुनि खे इंतिहाई सख़्तु ॾुखियाई खे मुंहुं ॾियणो थो पवे। वॾी डिघी कतार आहे गाॾियुनि जी। ॾिसो ॿ टे गाॾियूं चार गाॾियूं ये पाण में अचनि पियूं। ये सफ़ा नेशनल जेका हालत आहे शायदि तव्हांजे अखियुनि जे आॾो आहे त अहिड़ी कंडीशन में मुसाफ़िर या को बीमार माण्हू पंहिंजे मंज़िल ते कीअं पहुचंदो ऐं उनखे केॾी ॾुखियाई थींदी। हे तव्हांखे असां ॾेखारियूं पिया। ही आहे खैबर नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान जी सूरत हाल जेका असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हिते हादसनि एक्सीडेंटनि जो हिकिड़ो रोज़ जो हिकिड़ो महमूल ठही वियो आहे। ॾिसो ये असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त हिते एक्सीडेंट हादसा रोज़ था थियनि। हाणे अचो तव्हांखे असीं ॾेखारियूं था त हीअ ट्रक किरी पई आहे हीअ रोड ते। हीअ ॾिसो हीअ असांजे ग़लति हिकमतनि जे करे आहे। ॾिसो ग़लति हिकमतनि जे करे हीअ ॾिसो हीअ ट्रक हिते पई आहे ऐं ओवरटेक हिते रोज़ जो महमूल आहे। अॼु न पर रोज़ जो ई महमूल आहे। असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। मुसाफ़िरनि खे सख़्तु ॾुखियाई खे मुंहुं थो ॾियणो पवे। गाॾियुनि जूं कतारूं लॻी थियूं वञनि, माण्हुनि खे अचण वञण में इलाही ॾुखियाई थियूं पेश अचनि ऐं रोज़ हिते एक्सीडेंट थियनि था। केॾीमहिल गाॾी थी लॻे, केॾीमहिल कार थी लॻे, केॾीमहिल बस थी लॻे, केॾीमहिल ट्रेलो थो लॻे, केॾीमहिल ट्रक थी लॻे, पर माण्हू मरण ऐं ज़ख़्मी थियण जो हिकिड़ो हिते महमूल थी वियो आहे। इहो इन्हनि ॻाल्हियुनि जे करे जो हिकु त ओवरटेक थी थिए ऐं ॿियो रॉन्ग साइड खां जेके गाॾियूं थियूं अचनि, जेके मुंझाइनि थियूं, ट्रैफ़िक खे मुंझाइनि थियूं या अचानक हादसा था थियनि, हिकिड़ो इहो सबबु आहे। ॿियो हीअ तव्हां ॾिसो हे रोडनि ते गाॾियूं ठेला हाणे हींअर वॾी कतार लॻी वई आहे। हाणे हिन महिल ताईं